बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अज ये मचेरी मचाने ते आवाबाद चुलटेंट फाउंडेशन के सरवान मोहतरम जनाब ईदी कोहिस्तान अब्दुल्ला शेख के सलाम तो पेश करिया जो हू दुखिया ऐं अड़ांगा पंध करे सफ़र जूं तकलीफ़ूं सईद कोहिस्तान जे कोहिस्तारन जे कच्छ में मोहब्बत जा मच मचाए तो आऊं खेस हिम्मत ऐं हौसलन के इंसान दोस्त जर्जन के सलाम तो पेश करिया। सदा मच ही मोहब्बत जा मचदा रहन, सदा मच ही मोहब्बत जा मचदा रहन, सदा कुर्ब वारा कोहिस्तानी खिलंदा रहन। मचाए मोहब्बत जूं महफिलूं तो अब्दुल्ला शेख एड़ा नेक मर्द दुनिया में अञा भी जमदा रहन। के इल्म में अकाबर के गुजारतन जा जानू कई कोहन का आया आहिनि मोहब्बती माण्हू के फनकार के सुगड़ ऐं शाइरन में निमाणू सदा मचे मोहब्बत जा मचंदा रहन, सदा कुर्ब वारा कोहिस्तान खिलंदा रहन। ॿिया लड़का गरीबन के जण पुलिस मैन आया थियो यारो मां ज़कात जो चेयरमैन आया। 10,000 मां 5,000 दिए जो मूंखे 10,000 मां 5,000 दिए जो मूंखे तंहिंजो मां फैन आया थियो यारो ज़कात जो चेयरमैन आया। अॻु खाईंदो हुउसि मिर्चनि सां मानी अॼु खाईंदो हुउसि मिर्चनि सां मानी अॼु खाईंदो कढ़ायूं नान आया थियो यारो मां ज़कात जो चेयरमैन आया। न ॾींदो आहे जेको चाहे पाणी, न ॾींदो आहे जेको चाहे पाणी हिटाईंदो हुनजो चैन आया थियो यारो मां ज़कात जो चेयरमैन आया। रेडियो भी न हूंदो घर में, रेडियो भी न हूंदो घर में, पर ॾिसंदो अॼु फिल्मूं इंडियन आया थियो यारो मां ज़कात जो चेयरमैन आया। कपड़ा भी पाईंदो सदाई फाटल, कपड़ा भी पाईंदो सदाई फाटल, पर अॼु बूट सूट में इंग्लिश मैन आया थियो यारो ज़कात जो चेयरमैन आया। अचे सिफारिश थी वॾनि माण्हुनि जी मूं वटि, अचे सिफारिश थी वॾनि माण्हुनि जी मूं वटि, चए नूरदीन उन्हनि जो यसमैन आया थियो यारो मां ज़कात जो चेयरमैन आया। ज़कात जो चेयरमैन उन जे शान में हो शेर तव्हां उन जी मोट उन अंदाज़ जी न ॾिनी। शाइरनि जी हिमत अफ़ज़ाई कंदो उनजी दिलि खुलंदी, भरपूर ताड़ियूं वॼायो। असांजे मुआशिरे में कई ज़ुल्म थियनि था जंहिंमां हिकिड़ो इहो बि आहे त अंधनि ऐं मज़ूरनि जो हक़ फबायो थो वञे। वॾो ज़ुल्म आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो हक़ जो आवाज़ हो। असांजा अला करे चेयरमैन अहिड़ा न हुजनि, जेकॾहिं आहिनि त अला उन्हनि खे हिदायत ॾे।